अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। साथी न पसां से जे हुयमि हीअं थूणियूं, हाणे किनीअ जे वञी अङण उभां। भलारे बिरदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम, शाल क़बूल पवे। सारी सभ जमार सिंध जी ख़िदमत कंदड़ सिंध जे ॾाहे साईं अता मोहम्मद बंभरे जी वरसी जे मौक़े ते ख़ासि प्रोग्राम खणी आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआति में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हांजा ख़्वाब तइबीरनि सां लही सघनि। सिंध जे बरख अदीब, तारीख़दान ऐं साफ़ी अता मोहम्मद बंभरे 1 फरवरी 1936 ते ख़ैरपुर ज़िले जे ॻोठ बचल बंभरे में मोहम्मद बख़्श बंभरे जे घर में अखियूं खोलियूं। गवर्नमेंट हाई स्कूल ठरी मीरवाह मां मैट्रिक पास करण खां पोइ मुमताज़ कॉलेज ख़ैरपुर मां BA ऐं SM लॉ कॉलेज कराची मां LLB जी सनद हासिलु कयाईं। अमली ज़िंदगी जी शुरूआति हिकु वकील जी हैसियत सां कयाईं। अता मोहम्मद बंभरे जो शुमार सिंध जे चोटी जे साहित्यकारनि में थिए थो। हू हिकु महान कहाणीकार, शाइर ऐं तारीख़दान हो। हुन अंग्रेज़ी, रूसी ऐं फ़ारसी ॿोलियुनि जा केतिरा ई किताब सिंधी में तर्जुमो कया। ख़ासि तौरु सिंध जी तारीख़ ते लिखियल जग मशहूरु अंग्रेज़ साहित्यकारनि जे लिखियल किताबनि जो सिंधी में तर्जुमो संदसि वॾो कारनामो आहे। 1967 में हुन होशू रिसालो जारी कयो, जंहिं ते 1974 में पाबंदी मढ़ी वई। हुन सिंधू माथिरीअ जी लिखत, अंग्रेज़ी हुकूमत जो सिंध में किरदारु, हुरन जी गोरिला जंग, सिंध जे क़दीम आसारनि ऐं लाॻापियल मौज़ूअनि ते केतिरा ई मक़ाला ऐं किताब लिखिया। हुन MRD जे शहीदनि ते शाइरी पिणु कई। 2012 में खेसि हुस्न कारकर्दगीअ जो तमिग़ो ॾियण जो ऐलान कयो वियो, पर हुन उहो वठण खां इनकार कयो। सिंध जे हिन अमुल्ह माणिक 3 जून 2020 ते पसा पूरा कया। खेसि पंहिंजे ॻोठ जे क़ब्रिस्तान में मिटी माउ हवाले कयो वियो। साईं अता मोहम्मद बंभरे खे भेटा पेश कंदे नौजवान लेखक ऐं सियासी तौरु मुतहरिक रहंदड़ सारंग जोयो लिखे थो, जा हुई जहिड़ी विरचीअ न वेठी, वञे भूअ पेठी सारींदे खे सजणे। सिंध जो अज़ीम तारीख़दान, तर्जुमे निगार, ॿोली जो माहिर, सिंध जी आज़ादी जो परवानो, असां क़ौमी कारकुननि जी छपर ऐं छांव ऐं मुंहिंजो सियासी अदबी उस्ताद साईं अता मोहम्मद बंभरो अॼोकी तारीख़ ते जिस्मानी तौरु असां खां हमेशह लाइ विछड़ी वियो हो। हीअ सिंध जी तारीख़ जो साईं GM सैद खां पोइ वॾो विछोड़ो हो, जंहिंजो ख़्यालु शायदि सदियुनि ताईं बि भरिजी न सघे। साईं अता मोहम्मद बंभरो हिकु उमेद परस्त आलिम ऐं सिंध जो बाग़ी रूह हो, जेको ग़ुलामी खां बेइंतहा नफ़रत कंदो हो ऐं अक्सर असां नौजवाननि सां मुख़ातिब थी चवंदो हो त आऊं पंहिंजी ज़िंदगी में पंजाब साम्राज्य खां सिंध जी मुकमल आज़ादी पंहिंजे अखियुनि सां ॾिसणु चाहियां थो, ऐं जेकॾहिं आऊं सिंध जी आज़ादी खां अॻु में मरी वञा त पोइ मुंहिंजे जनाज़े जी निमाज़ न पढ़ाइजो ऐं मुला खे मूंखे छुअण बि न ॾिजो। मूंखे अजरक ऐं क़ौमी झंडे जो कफ़न ॾिजो ऐं मुंहिंजी क़बर जे मथां ज़ंजीरूं हणी उन्हनि खे हिकु वॾो तालो हणी छॾिजो, त जीअं सिंध जे हर नौजवान खे ऐं दुनिया खे इहो पैगाम वञे त हीअ हिकु बाग़ी ऐं ग़ुलाम जी क़बर आहे, जंहिं पंहिंजे वतन जी आज़ादी लाइ इल्मी ऐं अमली जदोजहद कई। ऐं इहो पिणु चयो हुआईं त सिंध जी आज़ादी खां पोइ मुंहिंजे क़बर तां ज़ंजीरूं लाहे फिटियूं कजो। साईं अता मोहम्मद बंभरो सिंध जो उहो अज़ीम इंसान, ॾाहो तारीख़दान ऐं तर्जुमे निगार हो, जंहिं हमेशह पंहिंजनि लिखणनि ऐं तर्जुमनि ज़रिए सिंध जे नौजवाननि जी तरबियत कई ऐं ग़ुलामी खां बग़ावत करण ऐं पंहिंजे वतन जी आज़ादी लाइ मुनज़म तनज़ीम जोड़े मुस्तक़िल बुनियादनि ते जदोजहद करण जी तलक़ीन कंदो रहियो। हुन रियासत ऐं उन जे वहशी इदारनि खेसि आज़ादीअ जे रस्ते तां
हटाइण झुकाइण जी नाकाम कोशिशि कंदे संदसि कूंदड़ पुट राजा ॾाहिर खे बेदर्दी सां शहीद करे छॾियो। जिते साईं अता मोहम्मद बंबरे हिकु भेरे इंटरव्यू ॾींदे चयो हो त मूंखे फ़ख़ुरु आहे त मुंहिंजे पुट शहीद राजा ॾाहिर जे नाले सां निभाउ कंदे पंहिंजे वतन सिंध जी आज़ादी लाइ शहादत जो जाम पीतो। साईं पंहिंजे शहीद पुट जो तॾो न विछायो ऐं उनजी ताज़ियत पिणु वसूल न कई, छो त संदसि चवणु हो त शहीदनि जा न तॾा विछाइबा आहिनि न ई उनजो ताज़ियतूं वसूल कबियूं आहिनि, पर शहीदनि जा पलांद कबा आहिनि। समूरनि शहीदनि जो पलांद असां हिकु न हिकु ॾींहुं पंहिंजे वतन जी आज़ादी जी सूरत में वठंदासीं। साईं अता मोहम्मद बंबरे जे ओचिते विछोड़े मुंहिंजो जीव झोरे विधो हो। आऊं कहिड़ी कैफ़ियत मां गुज़रियसि इहा मूंखे ऐं मुंहिंजे दोस्त अली अहमद खे ख़बर आहे, छो त साईं अता मोहम्मद बंबरो असां सां तमामु घणी मुहबत कंदो हो। जॾहिं बि संदसि नओं किताबु छपबो हो त साईं मूंखे फ़ोन करे चवंदो, सारंग बाबला हेतिरा ॾींहं थी विया आहिनि अञा दीदार न करायो अथो, अचे मूं वटि। मुंहिंजो ताज़ो तर्जुमो थियल किताबु छपिजी वियो, उहो खणी वञु। ऐं पोइ जॾहिं आऊं पंहिंजे दोस्त अली अहमद सां गॾु उते पहुचंदो हुउसि त पोइ कचहरी जो हिकु अणखुटंदड़ सिलसिलो शुरू थी वेंदो हो, जेको खुटण जो नालो ई न वठंदो हो। सिंध ऐं दुनिया जी सियासी सूरत हाल खां वठी क़ौमी तहरीक जी सियासी जदोजहद खां वेंदे सिंध जी तारीख़ ताईं, सिंध जी तारीख़ खां वठी नौजवाननि जी साइंसी बुनियादनि ते तरबियत करण वारनि मौज़ूअनि ताईं कचहरी थींदी हुई। उहो कचहरी जो सिलसिलो असां ई टोड़ींदा हुआसीं। साईं जी नासाज़ तबियत खे मद्देनज़र रखंदे मूंखे यादि आहे त जॾहिं आख़िरी भेरो लॉकडाउन वारी सूरत हाल में आऊं ऐं अली अहमद साईं सां मिलणु विया हुआसीं त उते बाबा साईं ताज जोयो, गुलशेर कोरीजो ऐं लतीफ़ अयाज़ पंहिंवर वेठल हुआ। उन मौक़े ते मूं साईं खे पंहिंजे इदारे सिंधी ब्यास अकेडमी पारां छपियल तहक़ीक़ी जर्नल तोहफ़ो ॾिनो, जंहिंमें मुंहिंजो ऐं अमीन जोए जो रनीकोट बाबति लिखियलु तहक़ीक़ी मक़ालो छपियलु आहे। जंहिं मक़ाले में साईं अता मोहम्मद बंबरे खां रनीकोट बाबति वरितल इंटरव्यू जो हवालो बि शामिलु आहे। साईं उहो तोहफ़ो वठी मूंखे मिठियूं ॾिनियूं ऐं ॾाढो ख़ुशि थियो। उहो मुंहिंजे लाइ दुनिया जो वॾे में वॾो एज़ाज़ु आहे। साईं अता मोहम्मद बंबरो सिंध में साइंसी सोच खे हथी ॾींदड़ वाहिद आज़ादी पसंदि आलिम हो, जंहिं हमेशह अक़ीदे खे रद्द कंदे अकुल जे आधार ते शयुनि जो तजियो करण जो ॾस ॾिनो, जंहिं असांखे डारून जो जग मशहूरु किताबु तर्जुमे जी सूरत में नस्लनि जो बुण बुनियाद जी सूरत में ॾिनो। ऐं उहो चयो त सिंध जे नौजवाननि खे उन किताब ते स्टडी सर्कल करणु घुरिजनि, जंहिं ते असां सिंध सुजाॻी फोरम पारां उन किताब ते मुख़्तलिफ़ स्टडी सर्कल पिणु कया, जंहिं ते साईं ॾाढो ख़ुशि थियो। साईं अता मोहम्मद बंबरे सिंध जी तारीख़, ॿोली, आर्कियालॉजी, इंसान जे बुण बुनियाद, जंगी फ़न ऐं हिकमत अमलियुनि सां गॾु दुनिया जे अज़ीम इनकलाबियुनि ऐं ॿियनि मौज़ूअनि ते लॻभॻि 100 खां मथे किताब लिखिया आहिनि। साईं अता मोहम्मद बंबरो 3 जून 2020 ते असांखां जिस्मानी तौर ते हमेशह लाइ विछड़ी वियो, पर साईं पंहिंजे लिखणनि ज़रिए असांजे दिलनि में हमेशह ज़िंदा रहंदो। साईं अता मोहम्मद बंबरे जूं यादगिरियूं सारींदे मसूद लोहार लिखियो, मुंहिंजी साणुसि मुलाक़ात ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी प्रेस जे एडिटर जी हैसियत में 1999 में थी। अंग्रेज़ी जा कुझु किताब सिंधी में तर्जुमो कराइणा हुआ। निवड़त वारो यक सुखनो, बरजस्तो ऐं पंहिंजे कम जो ओस्तो, न का लॿाड़ न ॾेखाव न कंहिं शइ जी लोभ, संसि उन मिज़ाज मूंखे हैरान करे छॾियो जो अदबी लॾे में अहिड़नि गुणनि वारी का पहर कोन पई मिले। तजर्बा ख़राबु हुआ ऐं आसरू पलियल हो, वॾा वॾा नाला पर खोड़ी खे घुमरो, माॻे कॾहिं कॾहिं मुंहुं मथो थिए पिटणो पियो। अता मोहम्मद बंबरो तारीख़ में रुॻो उन करे कोन सुञातो वेंदो जो हुन सिंध मुतलिक़ अंग्रेज़ी मां उहे किताब तर्जुमो कया जंहिंजे बग़ैर सिंध जी तारीख़ सम्झण ऐं उन ते वधीक तहक़ीक़ करणु नामुमकिन हुई। अहिड़ा किताब जो हैरत पई थिए त हुन खां अॻु असांजे वॾनि वॾनि इदारनि तोड़े वसीलनि मौजूदु हुजण बावजूदि उनजो तर्जुमो कराए छपाइण जोगा कम छो न कया। तारीख़ खेसि अहिड़े मस्ताशिक तौरु यादि रखंदी जंहिंजो सिंध, सिंधी ॿोली ऐं सिंध जे माण्हुनि सां इश्क जनून खां टिपियल ऐं बेमिसाल हो। उहो इश्क बेलोस हो ऐं उन में न को ज़ाती मुफ़ाद हो, न ई कंहिं किश्वर कुशाई वारो ॾेखाव हो।
हुन केतिरनि ॿियनि महाॾाहनि वांगुरु पंहिंजी सिंध सां मुहबत खे धंधे लाइ इस्तेमालु न कयो। हिते त माण्हुनि सिंध सिंध करे अलाह तलाह चट करे उघराई बि कोन थिए ॾिनी। घणनि नामनिहाद सपूतनि त देश जो सौदो अहिड़ी होशियारी सां कयो जो उर्दू जे कलीम आजिज़ जो शहर ते यादि आयो त दामिन पे कोई छेंट न खंजर पे कोई दाग, तुम क़त्ल करो हो कि करामात करो हो। 150 खां मथे किताब लिखंदड़ सिंध जे हिन अज़ीम फ़र्ज़ंद खे बिन विरले कंहिं अदबी प्रोग्राम में ॾिसबो हो। नसीम नगर जी मोरी ते हिकु निढड़े घर जंहिंजे भितियुनि तां सीमेंट जा चापड़ छणंदे नज़र ईंदा हुआ, हू खुलियल बाहने ख़लूस सां अहिड़ो मिलंदो हो जो माण्हू खेसि वरी कॾहिं विसारे न सघंदो हो। न रुॻो इहो, पर अहिड़ियुनि मुलाक़ातुनि में बि ॼाण सुखनि अहिड़ा जो हमेशह पिराए मोटबो हो। सिंध सां संसि इश्क वबा वांगुरु विचड़ंदड़ हो। खेसि पतो हो त कीअं कंहिंखे उन जी सुती ॾेई रवानो कजे। 20 साल अॻु पहिरीं मुलाक़ात में मूंखे चयाईं त लोहार त पेशो आहे, तुंहिंजी ज़ात कहिड़ी आहे? चयोमांसि त असीं समा आहियूं ऐं पर ॾाढो कच्छ मां 20 वारे ॾहाके में लॾे बदीन ज़िले में अची रहियो। वटसि 700 ढगियूं हुयूं जिन खे उते पियल शदीद ॾुकार खां बचाइण लाइ सिंध जो रुख़ कयाईं। संदसि सवाल न खुटा, चए नुख ॿुधायोमांसि त ॿी ख़बर नाहे, पर असांजी ॾाॾी असांखे ॿुधाईंदी हुई त असां राय खंघार जो औलाद आहियूं। बसि उहो ॾींहुं मूंखे हमेशह जाम मसूद करे छॾींदो हो। हुन एतिरो जल्दी मुंहिंजे मिज़ाज जे अंदरि सिंध सां इश्क जा ख़ीमा खोड़े छॾिया जो अॼु ताईं आऊं लोणो फेरे न सघियो आहियां। संसि पुछियल सवालनि जे दबाव मुंहिंजे उन वक़्त ताईं पचर न छॾी जेसीं मूं पंहिंजे ख़ानदान समेत समन जामनि जे मुख़्तलिफ़ नुखनि जी लॾपलाण ऐं शहरनि जे बर्बादु थियण ऐं वरी आबाद थियण जी वार्ता ते कमु न करणु शुरू न कयो। असल हाणे वञी हंधि थिया अहिड़ा नवां पासा तारीख़ जा ज़ाहिर थिया जो हैरान थी वियुसि। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आऊं अव्हां सां मुखातिब पंहिंजे मेज़बान हबीब लगारी। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पारां नामियारे लेखक साईं अतामुहम्मद बंबरे जी वरसी जे हवाले सां ख़ुसूसी प्रोग्राम अव्हां जी ख़िदमत में पेश कयो पियो वञे। नामियारे लेखक जामी चांडिए साईं अतामुहम्मद बंबरे जी वरसी जे मौक़े ते लिखियल लेख में लिखियो हो, साईं अतामुहम्मद बंबरे जे लाॾाणे सिंध में मुस्बत ऐं मनफ़ी बहस मुबाहिसनि खे जनमु ॾिनो। जेतोणीकि हू ज़ाती तौरु उन्हनि बहस मुबाहिसनि खां बेनियाज़ थी चुको आहे, पर मूंखे पक आहे त हुन जॾहिं उहा वसियत लिखी हूंदी त खेसि मुकमिल अंदाज़ो हूंदो त अहिड़ी सियासी नोए जी वसियत सां सिंध में कहिड़ा कहिड़ा बहस मुबाहिसा जनम वठण जा इम्कान हूंदा ऐं नतीजे में हुन जी वसियत जो कार्य भरपूर थियो। ऐं जीअं त उहा वसियत बुनियादी तौरु सियासी नोयत जी हुई, उन करे उनजो दिफ़ा सिंध जे समूरनि बाशऊर माण्हुनि कयो ऐं उन्हनि बि कयो जिन जो साईं अतामुहम्मद बंबरे साहिब सां घणनि ॻाल्हियुनि ते इतफ़ाक़ नाहे ऐं उहो समूरनि बाशऊर माण्हुनि जो फ़र्ज़ु बि हो जेको गॾिजी निभायो। साईं अतामुहम्मद बंबरे सां गुज़िरियल ॾहाकनि घणो राबितो न रहियो। उन जा सबब साईं जी वॾी उमिरि, अखियुनि खां घणे भाङे वेहिजी वञणु ऐं कुझु फ़िक्री सबब बि हुआ। पर 1996 खां 2008 ताईं जे दौर में साईं बंबरे साहिब सां घणो मिलणु जुलणु थींदो हो। हू ज़ाती तौरु हिकु बेहदि सादो, दिलि जो साफ़ मुहबती माण्हू हो जेको हर आए वए खे साॻी जीअ में जायूं ॾींदो हो। हुन वटि मूं कॾहिं बि कंहिं में फ़र्क़ु न ॾिठो। को आम अणॼातल नौजवान हुजे या को नाले वारो लेखक या सियासी कारकुन, साईं लाइ उन्हनि में को बि फ़र्क़ु न हूंदो हो। कुझु वक़्तु साईं वटि हफ़्तेवार गॾिजाणियूं थींदियूं हुयूं जिन में मां बि बाक़ाइदगी सां वेंदो हुअसि, पर सची ॻाल्हि इहा आहे त गॾिजाणियुनि जो को फ़िक्री मयार ऐं कारज न ॾिसी मूं उन्हनि में वञणु छॾे ॾिनो। बाक़ी हूअं साईं हैदर लगारी, साईं डॉक्टर शमसुद्दीन उरसाणी ऐं मां साईं वटि घणो वक़्तु कचहरियुनि लाइ गॾु वेंदा हुआसीं। ख़ासि तौरु साईं हैदर लगारी ऐं मां उहो सिलसिलो घणो वक़्तु हलंदो रहियो। पोइ जॾहिं घणनि अमली ऐं फ़िक्री इख़्तिलाफ़नि सबबि साईं हैदर वञणु छॾे ॾिनो त पोइ मूं बि वञणु घटायो। पर साईं अतामुहम्मद बंबरे साहिब सां उहो मुहबत ऐं एतिराम जो तालुक़ु
हमेशह क़ाइमु रहियो। उन में को बि शक न आहे त साईं सिंध जो वॾो आशिक़ु हो ऐं उहा आशिक़ी संदसि आख़िरी दौर में बि खेसि मजज़ूबियत ताईं वठी वेंदी हुई ऐं साईंअ जे अहिड़े अहसासाती सितह ॾिसी हुन सां तमामु घणा जाइज़ फ़िक्री ऐं इल्मी इख़्तिलाफ़ हूंदे बि खेसि अक्सर चई कोन सघिबो हो जो हूअ दिलि जो हिकु बेहदि मासूम मुहबती ऐं सादो माण्हू हो। पर ईअं कोन हो त साईं अतामंद बंबरे सिंध सां पंहिंजे इश्क खे रुॻो दिलि जे हिकु हसीन कैफ़ियत ताईं महदूदु रखियो, पर नए नसल खे इहो ॾिसणु सिखणु घुरिजे त हुन सिंध सां पंहिंजे उन इश्क खे उन काराइते ऐं बामक़सद पोरे में तब्दील कयो, जंहिंजे नतीजे में हुन 100 खां वधीक किताब 63 सालनि में सिंधी ॿोली जे हंज में ॾिना। माना त उहो हिकु बामिल आशिक़ु हो। तर्जुमो हिकु तमामु ॾुखियो, सख़्तु, महिनत तलब ऐं हिकु लिहाज़ खां हिकु तख़लीक़ी पोरियो आहे ऐं उन में बि साईं जे तर्जुमनि जो घणो मौज़ू तारीख़ हो। हुन जी इल्मी ऐं कलमी ईमानदारी इहा हुई जो हू चवंदो हो त हूअ जीअं त एतिरो मयारी ऐं असुलो को कमु नथो करे सघे, उन करे हुन तर्जुमनि खे वधीक अहमियत ॾिनी। मां सम्झां थो त उहा इल्मी ऐं कलमी ईमानदारी बि वॾी ॻाल्हि आहे ऐं हुन जेको तर्जुमनि वसीले सिंधी ॿोली खे तारीख़ जे शोबे में मालामाल कयो उहो संदसि ग़ैर मामूली कारनामो आहे, जंहिंजो क़दुरु असांखे संदसि पोरे खे पढ़ण सां करणु घुरिजे। बाक़ी साईं जे एतिराम ऐं मुहबत जा गुण ॻाइजनि ऐं खेसि पढ़िजे न, उहा संदसि हक़ीक़ी बेक़दरी थींदी। मां जॾहिं बि वटसि वेंदो हुअसि हू कम में मसरूफ़ हूंदो हो। घणे भाङे कचहरियूं बि उन्हनि किताबनि बाबति कंदो हो जिन ते हू कमु करे रहियो हूंदो हो। हू ग़ैर मामूली महिनती माण्हू हो ऐं ज़ाहिर आहे त एतिरो कलमी पोरियो कंहिं बि इंसान खां इश्क ऐं गहरी जज़्बाती वाबस्तगी ऐं सम्झी कराए सघे थी। असल में असां वटि तर्जुमनि जी अहमियत खे पूरी रीति न सम्झो वियो आहे, जॾहिं त तर्जुमा न रुॻो हिकु वॾी महिनत तलब कमु आहिनि, पर उन सां ॿोली खे लसानियाती ऐं मुहावराती वुसअत मिले थी। ॿोली में इल्मी, अदबी ऐं साइंसी मवाद जो मौज़ूआती दाइरो बि वसी थिए थो। सिंधी में मिर्ज़ा कलीच बेग ऐं साईं मोहम्मद इब्राहिम जोए तर्जुमनि खे वॾी अहमियत ॾिनी। परिजे साहिब न रुॻो तर्जुमनि जी ग़ैर मामूली अहमियत ते मज़मून लिखिया, पर पाण आलमी शाइरी मां चूंड शाइरी तख़लीक़ी अंदाज़ में तर्जुमो पिणु कई ऐं हर सुठो मज़मून ऐं किताब सिंधी में तर्जुमो करण जूं तलक़ीनूं कंदो हो। उन हवाले सां मां भायां थो त मिर्ज़ा कलीच बेग खां पोइ सिंधी ॿोली में घणा तर्जुमा साईं अतामंद बंबरे कया। हुनखे कॾहिं बि कंहिं तर्जुमे जो मुआवज़ो न मिलियो, न वरी उहो हुन जो मक़सदु हो। पब्लिशर हुन जे तर्जुमनि जी रफ़्तार खे पुॼी कोन सघंदा हुआ। भायां थो त अञा बि केतिरा ई किताब अहिड़ा आहिनि जेके शाया थी न सघिया आहिनि, जिन खे हर सूरत में शाया थियणु घुरिजे। सिंधी ॿोली खे अनेक मौज़ूअनि ते तर्जुमनि जो हिकु भरपूर दौरु घुरिजे, छाकाणि त हीउ समाज अञा इल्मु पैदा करण में बेहदि कमज़ोर आहे। उहा खोट मयारी तर्जुमनि ज़रिए ई पूरी थी सघे थी। साईं अतामंद बंबरे उन ॾस में पंहिंजे हिसे जो वॾो किरदारु अदा कयो। साईं अतामंद सां एतिराम सां रूबरू बि केतिरनि मामलनि ते इख़्तिलाफ़ रखिबा हुआ ऐं हिकु नुक़्तो मां हिते बि नए नसल जी सम्झ लाइ रखी रहियो आहियां, उहो आहे रुमानवियत खे इल्म खां धार करणु। साईं जीअं त सिंध सां रुमानवियत जे रंग में रंगियल आशिक़ु हो, जेका हिकु हसीन ॻाल्हि आहे, पर मसइलो तॾहिं थिए थो जॾहिं उहा दाख़िली रुमानवियत इल्मी मामरनि ऐं मारूज़ियत सां गॾाई वञे थी। नतीजे में इल्मु नथो रहे, पर एतिराम या रुमानवी ख़्वाहिशनि में तब्दील थी वञे थो। साईं बंबरो साहिबु ईअं कंदो हो ऐं संदसि अक्सर अहिड़ियूं दावाऊं रुमानवी ऐं मासूमाणियूं आहिनि, पर आलमाणियूं या इल्मी न आहिनि। मिसाल तौरु इहो चवणु त अमरी वारनि आबाद कई हुई सिंधियुनि जो रूमी तहज़ीब ते वॾो असरु हो, या चंद्रगुप्त मौर्य ऐं अशोका जो तालुक़ु सिंध सां हो ऐं हूअ सिंधी हुआ। साईं पंहिंजी मासूमाणी मुहबत विचां अहिड़ियूं अनेक दावाऊं ॿियूं बि कयूं जेके सिंध जे कंहिं बि आलिम कॾहिं बि कोन कयूं ऐं न उन्हनि जो को हक़ीक़त सां तालुक़ु आहे। वेंदे साईं GM सैयद बि सिंधू जी सञाह जहिड़े किताब में अहिड़ी का बि दावा न कई। हक़ीक़त इहा आहे त इल्म खे रुमांस सां मिलाइबो त न रुमांस जो हुसन सलामत रहंदो, न इल्म जी मारूज़ियत क़ाइमु रहंदी। दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त साईं बंबरो ज़हनी, इल्मी ऐं फ़िक्री तौरु साइंस जो क़ाइल हो। हू सिंध जी निजात साइंसी इल्म में ॾिसंदो हो, बिल्कुलु दुरुस्त ॾिसंदो हो, पर अमली तौरु सिंध जी तारीख़ बाबति दावाउनि में
पंहिंजे क़ौमी रुमास जी सरकश घोड़े खे लगाम ॾेई सघंदो हो। साईं अतामंद बंबरे साहिब जी वफ़ात खां पोइ खेसि कुझु दोस्तनि पारां मुकमिल तौरु साईं GM सेठ जो पोइलॻ कोठियो ई करार ॾिनो वियो। इहा ॻाल्हि इन हद ताईं दुरुस्त आहे त साईं GM सेठ जीअं त सिंध में क़ौम परस्ती जो बानी ऐं वॾे में वॾो हवालो आहे ऐं साईं 1971 खां पोइ सिंध जी मुकमिल जाग्राफ़ी आज़ादी जी ॻाल्हि कई ऐं साईं बंबरे साहिब जो बि उन में मुकमिल वेसा हो। पर हिकु ॻाल्हि में साईं GM सेठ ऐं बंबरे साहिब में फ़र्क़ु सम्झण जी ज़रूरत आहे। उहो फ़र्क़ु इहो आहे त साईं GM सेठ फ़िक्री तौरु मक़सद जी हासिलात लाइ अदम तशदुद जी वाट में मुकमिल वेसा रखंदो हो, जॾहिं त साईं अतामंद बंबरे साहिब उन जे बरक्स सोच जो हामिल हो। मक़सद ॿिन्ही जी सोच में साॻियो आहे, पर ॿिन्ही जी वाट में बुनियादी फ़र्क़ु ऐं तज़ाद आहे। साईं अतामंद बंबरो हिकु ग़ैर मामूली तौरु बहादुर माण्हू हो। हुन जी वसियत में मज़हब बाबति राय सां मां बि मुतफ़िक़ न आहियां जो मां मज़हबनि खे एतिरो सादगी सां रद्द करण खे ग़ैर तारीख़ी रवैयो सम्झां थो, पर मां दिल में हुन जी उन जुरत खे सलाम पेश करियां थो जेको सम्झाई उहो चई छॾियाई। मुसलत जी मिटी मां हू ठहियल ई न हो। हुन पंहिंजी क़बर खे ज़ंजीरनि सां जकण जी जेका वसियत कई उहा हुन जी सियासी हिकमत अमली ऐं एहतजाज जो अंदाज़ हो। बाक़ी न त हूअ हिन दुनिया ऐं समाज जो हिकु मुकमिल आज़ादु फ़र्द हो। जामी चांडी जे हिन ख़ूबसूरत लेख सां प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। इन साॻी दुआ सां वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।